ॾियो। मां नारेजन खे बि गुज़ारिश कंदुसि, उॾनि खे बि गुज़ारिश कंदुसि त पंहिंजे नौजवान खे कंट्रोल कनि, जेके हमेशह इन बदमाशियुनि में ख़ुशि हूंदा आहिनि। छो जो चवंदा आहिनि त कंग जो लुड़ में भाङो, त उन में ॻाढ़ा ॿोड़ जेके खाई मस्तु थियनि था, पोइ यार चिता करे शरीफ़ माण्हू मरे थो, बदमाश कलेक्शन कयूं भॼंदो थो उते। तो इहा मां गुज़ारिश कंदुसि त उन माण्हुनि खे कंट्रोल करे पंहिंजे दायरे में आणो। वॾा तव्हांजा सरदार मोतबर माण्हू आहिनि, ॿिन्हिनि जी तव्हां इताद कयो, उनजो इज़त कंदव त तव्हांजी पंहिंजी इज़त वधंदी। तव्हांजी वॾी महिरबानी जो गॾु थी घोंस बश खान असांजे चवण सभु संगत ते अची ख़ैरु कयो अथव। इनशाला तव्हांजो ख़ैरु बरक़रार रहंदो। वॾी महिरबानी हाणे फ़ैसिले जो वधाइण वारो तव्हांखे फ़ैसिलो ॿुधाए थो, इन ते महिरबानी करे अमल कंदो, अदा कंदो, नेक कंदो। सभिनी खे बिस्मिल्लाह भली अची वियो आहियां। सभिनी जी महिरबानी, तव्हांजो शुकुर आहे। ॿिन्ही दुरनि मां ते एतमाद कयो, बाक़ी जहिड़ा उॾा तहिड़ा नारे जा ॿिन्ही एतमाद कयो आहे। असां पंहिंजे तरफ़ जेके बि मशीर हुया उन्हनि सभिनी जी महिरबानी, सभिनी ईमानदारी सां वेही कोशिशि कई, इंसाफ़ सां कयूं, ठाहिण सां कयूं। ईअं न त इस्लाह बि न कईसीं, बिल्कुलु कोशिशि इहा ई सभिनी कईसीं त नीत पत थिए, इंसाफ़ सां ठाह थिए। महिरबानी करे अमल अॻिते कयो। ईअं न त असांजा पंध, तव्हां पंहिंजी तकलीफ़ां, केॾियूं परेशानियूं, आराम जो टुको रब ॾिनो अथव, उन खे तव्हां पंहिंजो विञाए फसाद जड़नि में विञाए तबाह था कयो। कंहिंजा मुड़ुस मरनि था, के बचनि था, जेके मरनि था उहे जीअरा कोन थींदा, उन्हनि जूं हालतूं पोइ ॾिसो घर जूं ख़राब थियूं थियनि। तव्हां सभिनी खे मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे त महिरबानी करे जेका फ़तवा असां ठाही आहे सभिनी खे सलाह सां इन ते अमल कयो, ख़ुदा मुंहिंजो ख़ैरु कंदो। तारीख़ 2022 बरोज़ छंछर वज़ीराबाद मर हाउस ते फ़ैसिलो नारेजा ऐं उढा बिरादरी जो जेको सरदार मीर मंज़ूर अहमद ख़ान पंवर अलाह वसफ़ ख़ान महर साहिब जे सरपंची में थियो। फ़ैसिले जा हेठियां मशीर आहिनि मोहम्मद ख़ान जुड़ेजो साहिब, मोज़म ख़ान अबाई साहिब, सरदार ज़ुल्फ़कार अली ख़ान सरकी साहिब, अज़हर अली ख़ान कमारे साहिब, मोहम्मद शहरियार ख़ान शर साहिब, मोहम्मद ज़मान ख़ान उमरानी साहिब, शफ़क़त हुसैन ख़ान जठाणी साहिब। कतल थियल असांखे बि जहिड़ो कयोसीं सरदार न बाबा, ॿिया जेके सरदार मालिक अथनि नारे जा उॾा, उन्हनि जो बि मौजूदगी उन्हनि जी मौजूदगी में फ़ैसिलो थियो। कतल थियल नारे जा बिरादरी जा माण्हू बिलावल नारे जो उनजी साख थींदी ॾाढनि खां ॿिनि माण्हुनि ते। अली हसन नारे जो 15 लख ॾंड, केरु खणंदो नारे जा खणंदा। अली हसन नारे जो ॾंड खून जो 15 लख, मौला बशर जो ॾंड 15 लख, मोहम्मद उस्मान नारे जो ॾंड 15 लख। ज़ख़्मी नारे जा बिरादरी जा माण्हू, रोशन नारे जी ज़ाल ज़ख़्मी हुई, उनजो ॾंड 5 लख रुपया। रोशन नारे जो ख़ुदि ज़ख़्मी सीरियस आहे, उनजो 7.5 लख रुपया ॾंड। ज़ुल्फ़कार नारे जो नॉर्मल ज़ख़्मी 2.5 लख। नसरुल्लाह नारे जो नॉर्मल आहे 4 लख रुपया। साबित अली नारे जा 2.5 लख। बशीर अहमद नारे जो सीरियस आहे, उनजा 4 लख। अब्दुल वहाब मासूम ॿार आहे, उनजा 2.5 लख रुपया ॾंड। उढा बिरादरी जा 8 खून। शकील शेर मोहम्मद, नजम उढो, मोहम्मद मुराद, रबरिनो, नूर मोहम्मद, मुमताज़ ऐं नदीम, हर हिक जो 15 लख रुपया ॾंड खून जो। ज़ख़्मी उढा बिरादरी जा अब्दुल हफ़ीज़ 2.5 लख, इल्ताफ़ 4 लख रुपया ऐं ख़ालिद जा 2.5 लख रुपया। फ़तवा हर हिक धुर जो सामान ऐं नुक़सानु जेको बि आहे वापसि कंदा हिक ॿिए खे। बक़ाया सामान ऐं नुक़सान जी साख ॾाढक मां 4 माण्हू चूंडींदा। 10 ॾींहं खां बाद वज़ीराबाद में ईंदा ऐं सफ़ाई ॾींदा। पहिरीं मार्च ते नारेजन खून भरे ॾिना हुया भुटनि खे, उहो ॾंड आहे। उढा धुर 20 लख रुपया ॾंड मुक़ररु कजे थो, नारेजन खे भरे ॾींदा। हर हिक धुर हिक ॿिए खां केस ख़तमु कराईंदियूं। फ़रियादी धुर शाहिदियूं फेराईंदी ऐं जवाबदार धुर ख़र्च कंदी। कानूनी तरह ते केस ख़तमु कराईंदियूं वकीलनि जे मशवरे सां। जेका बि धुर अगराई कंदी उनजे ते 30 लख रुपया ॾंड मुक़ररु कयो वियो। जेका ज़्यादती नारे जा सरदार सां थी आहे ऐं
उढा सरदारनि थी आहे उन्हनि जो 10-10 लख रुपया ॾंड धुरियुनि ते मुक़ररु कजे थो ऐं मोतबर मेड़ वठी वेंदा सरदारनि ॾांहुं मोतबर में ज़ामिन आहिनि धुरियुनि जा उढनि ॾांहुं मौलवी वारसनि जो उढो महमद ख़ान उढो नारे जा ना जान महमद नारे जो असदुल्ला नारे जो फौतीअ जी शरई वारस खे एवज़ो रूबरू ॾिनो वेंदो ज़ख़्मीअ खे एवज़ो रूबरू ॾिनो वेंदो का बि कट सट आड़ पाड़ न थींदी एवज़े जी अदायगी जी पहिरीं किस्त 20 मार्च 2022 में ॿी किस्त 20 जून 2022 ते अदा कई वेंदी मुखियारी उढा पाण खणनि असां न कयो आहे त ठीकु आहे जे उढा साख न खणनि त पोइ तव्हां पाण खणाली सभु शयूं पाण में सलाह करे थी त पहिरीं तारीख़ मां त हूंदुसि मां न हूंदुसि त आरब माण्हू हाजी मुश्ताक वेही उन शयुनि खे सेट कंदा मजमूई तौर ते उढा बिरादरी जो ॾंड नारेजनि ते 1 करोड़ 29 लख रुपया नारेजा बिरादरी जो ॾंड उढा बिरादरीअ ते 73 लख रुपयो साईं थोरो ॿियो अर्ज़ु आहे असांजो ॿियो छा चए जेका औरत ज़ख़्मी आहे उहो असां इनकार कयोसीं उहो असां न कया पंहिंजो ॿियो जेके असांजे फ़ौतनि जा हथियार आहिनि साईं उहे हथियार सब कुरान पाक